Mira, mítale. Vatti jose, lavanyeva. रोज तो भजी वे अॼु त भजी ॾेखार अॼु केॾां भॼंदो भॼऊं था टंगू मुड़स थियो त धक न हणजो तूं गैरत जी गोरी खा असां तुंहिंजे मथां आङुर बि कोन कंदासीं सच सच ॿुधाए रहमान खे किथे लिकायो अथव हे ख़बर नाहे ख़बर कीअं न आहे बाक़ी मानी काॾे खणी वियो आहे जंहिं ॾांहुं खणी वियो हुजां तव्हांजो रहमान सां छा वञे हाल न करणु है त रहमान किथे आहे कोन ॿुधाईंदुसि हली मारियो उनजे बदिरे था मारियो न जेको तव्हांजे पीउ जी ज़ाल सां शादी कयो वेठो हा जो गैरत अथव अरे पोइ तोखे छा ते थी गैरत अचे चाचे जे टुकड़नि ते पलजण वारा मोलू ॿुधाई थो या वॾा सालूअ वांगुरु मुंहिंजो बि हथु खॼे छा ईअं कोन ॿुधाईंदो खणी बनीअ ते था हलूं जी शरीफ़ा तूं सही थो चईं ईअं कोन ॿुधाईंदो हिन जी मरमत करणी पवंदी खणी हलोसि बनीअ ते हलो भाॼई वो भाॼई छा थियो बहादुर केरु त आहे अदा लाल खान खे नवाब खान शहर खणायो वियो आहे छा नवाब खान लाल खान खे शहर खणाए वियो आहे हा भाॼई मां सॼी जांच लई आयो आहियां हा दा तुंहिंजे इश्क जी त सज़ाऊं मिलंदियूं न ग़लती कई तो ऐं भोगींदो मुंहिंजो मुड़ुसु वीचारो सच थी चवे भाॼई सिपियाणी सां मोहबत करे मूं वॾी ग़लती कई आहे बहादुर भाला कुछ कर न अदा वापस ईंदो भाॼई जंहिंजे करे अदा खे नवाब खान खणायो वियो आहे उहा ई वापस वठी ईंदी अदा खे मुझे लाइ छा थो चवीं इहो तूं हा तूं ई आज़ाद कराईंदी अदा लाल खान खे मां कॾहिं बि अदा जे घर कोन वेंदसि छो न वेंदी है मुंहिंजे मुड़ुस खे पंहिंजे भाउ जे हथां माराइण में ख़ुशि आहीं छा मां त अदा खे कोन चयो न त लाल खान खे खणाए वञ खरी त तुंहिंजे करे वियो आहे न जेकॾहिं मूंसां मोहबत कई अथई त अदा लाल खान खे आज़ाद कराए अच अदा लाल खान खे मुंहिंजे चवण ते न छॾींदो जेकॾहिं अदा जे हथां मूंखे माराइण था चाहियो त पोइ मां वञा थी हा नवाब खान त वॾो गैरती आहे तुंहिंजे लाइ बंदूक भरे वेठो आहे चए थो त सिबियाणी पुॼे त मारियांसि नखे छो मारींदो सोढ़ नवाब खान रुगो असांजे लाइ मुस्त माण्हू आहे जेकॾहिं सिबियाणी ॿिए कंहिं सां भॼी वञे न त उनखे कुझु बि कोन चवे आहे बहादुर मां ॿुधायां थी जेकॾहिं सिबियाणी जे करे मुंहिंजे मुड़ुस खे कुझु थियो न त पोइ तूं बि ख़ुशि न थी त सिबियाणी ज़िंदा रहंदी मां तव्हांखे कोन थी चवां न त वतो झेड़ा कंदा तूं बहादुर लाइ कुझु न करे कुझु बि न कजांइ भाॼई तूं बेफिक्र थी वञ सिबियाणी अदा खे आज़ाद कराईंदी
नज़ीरा खैर त आहे? अॼु तूं ॾाढी ॾुखारी बि नज़र अची। मुंहिंजे नसीब ते थी रहो। छा तोखे बाबा ॻोठ वञणु नथो ॾे? न फराज़ न, इहा ॻाल्हि न आहे। बाक़ी छा आहे? मां कुझु चयो अथई? फराज़, हर मर्द जी इहा फितरत रही आहे त मतिलबु हासिल करण खां पोइ माण्हू ॾांहुं मुड़ी बि न आहे ॾिसंदो। नज़ीरा तूं चवण छा थी चाहीं? छा थी चई सघां? बसि एतिरो ई चवंदसि त सोनू सां शादी खां पोइ कि पाण खां परे न कजां। नज़ीरा इहो तूं छा थी चवीं? फराज़, मूंखे ख़बर आहे त सोनू जहिड़ी पढ़ियल लिखियल ज़ाल जॾहिं तुंहिंजी ज़िंदगी में आई न, ॿार जी माउ बणी न, त मां अख में कंडे जीअं चुभण लॻंदसि। न नज़ीरा न, इहो तूं छा थी चवीं? भली मुंहिंजी सोनू सां शादी थी, न मां औलाद थी, पर मुंहिंजी दिलि में तो लाइ उहा साॻी मोहबत रहंदी। न फराज़ न, सोनू मूंखे कोन सहंदी ऐं तूं सोनू जे चवण ते मूंखे घर मां धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾींदे। नज़ीरा इहे तुंहिंजे अंदर में वहम कंहिं विधा आहिनि। इहो वहम न, हक़ीक़त आहे त हिकु ॾींहुं तूं मूंखे जुदाई जो ज़हर ज़रूर पियारींदे। फराज़, जॾहिं मूंसां मोहबत हुई त सोनू सां शादी छो कयई? हिकु मर्द कॾहिं ॿिनि औरतुनि सां मोहबत न आहे कंदो, ऐं तूं मूंसां न पर सोनू सां मोहबत कंदो आहीं। नज़ीरा तूं ग़लति थी सोची। न फराज़ न, मां ग़लति न आहियां, मां ग़लति। वञी सोनू खे तलाक ॾेई अच। छा थी चवीं? सोनू खे तलाक ॾियां? हा वञी ॾीस तलाक, ॾीस। मूंखे ख़बर आहे त तूं हुनखे तलाक कोन ॾींदे हुनखे तलाक। साईं अखियुनि में जी मूंसां ॻाल्हाए। जो लाल खान है बुद्धि भी कोन थो सघी छा? परी विस त मजबूर आहियां, जे हितां बची विस तव्हांखे ज़िंदा कोन चवंदुमि। आशुका जी राणा, लाल खान जी ज़बान बंदि कर। हिनखे मारणो नाहे, ही हाजी बाबा जो सोट आहे, हिन ते रहम कयो। न कर मुंहिंजी रहम, जेतिरो मारणो थी मूंखे मार। मार खाइण जो एॾो शौक़ थी छा? आशुका जी राणा, अता लाल खान जी जिंदगी खतरे में आ। भली जेकॾहिं मिनतियूं करणी पवनी न त कर, पर अदा खे आज़ाद कराए अच। भली हाणे हिन बित सां मथो, हिनखे को असर न थींदो। ही पत्थर दिल अथई, पत्थर दिल। हिन जे रूह में रहम अचड़ो ई नाहे। जेकॾहिं तोखे लाल खान जी जॻह ते अगवा कराया न, पोइ हिन जो मज़ो ॾिसी हा। सिबियाणी मूंखे भाॼे जे हथां बेस्तो न कराए। हाणे जो हाणे वञ, तोखे मुंहिंजी इज़त प्यारी न आहे। बाक़ी तुंहिंजी मूंसां कहिड़ी मोहबत आ? बहादुर, तू समझी छो नथो? मां त लाल खान जे अॻियां कहिड़ो नक खणी वञा? नक? तूं नक वारी आहीं? जेकॾहिं तो में नक हुजे हा न, नवाब खान जो नक वढे बहादुर सां न भॼी अची हा। वॾी वेचारी नक वारी आ। वधीक न ॻाल्हाए, तोखे अदा लाल खान आज़ाद थी कराए ॾियां। शायद गुल जी कॉल कई थी। ॿीहर कॾहिं बि मुंहिंजे नंबर ते कॉल न कजांइ। नंबर बंदि न कजांइ सुगर, मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। कहिड़ी इज़त वारी आहीं जो मां तोसां ॻाल्हायां? मां तोखे इहो कोन थी चवां त तूं मूंसां ॻाल्हाए, तूं रुगो मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। अदा नवाब खान जो नंबर बंदि आहे, तूं रुगो हुनखे मुंहिंजो न्यापो ॾे। छा चवणो नवाब खे? रुगो एतिरो चईसि, जेकॾहिं तूं गैरत वारो आहीं न त मूंखे अची गोली हण। बाक़ी मुंहिंजे बदिले में अदा लाल खान खे अगवा छो करायो अथई? छा नवाब खान
लाल खान खे तुंहिंजे करे अगवा करे शहर आंदो आहे। हाँ जेकॾहिं सुघड़ इज्जत वारी आहीं न त अॼोके सिज में लाल खान घर पहुचण घुर्जे, न त पोइ तो असांजे इज्जत जो मसलो आहे। जेकॾहिं तूं पाण खे वधीक बेइज़्ज़तो करण नथो चाहीं, जल्दी ॿुधाए रहमान किथे आहे? किथे आहे रहमान? अरे चल मूंखे पर कौन ॿुधाइणो साहब जो रहमान किथे आहे? अदा शेर परे थी तड़ो ही डंडो थो न्यास वरी पे त जान छुटे। रहमान खे ॻोल्हे था वठूं। न सालू न, उफट न आहे मारणो, हाणे ॿुधाईंदो। हरू भरू वक़्तु था विञायो, हिनखे मारे लाश खूह में उछलियो। अॻे बि त खोड़ लाश हिन खूह में उछलिया अथव। अदा शेर अदा जो पजो मथो पथो खपाई, हे तुंहिंजी ॿोली कोन सम्झंदा। ॾिस त असां हिनखे कीअं था मञायूं। अदा सालू ॾिस त डंडो ॿुधायां थो सालो। हलो दया को न मारियो छो था? हलो हिनजे मन में या किदड़ वेठो आहे, ईअं कोन ॿुधाईंदो। लठी ॿ टे डंडा। दया को न मारियो छो था? ते न ॿुधाए, असांखे उते वठी हल। त पोइ हलो अच कीअं में अब वो संगत या पजो वठंदो हले। हरू भरू त मारियो। पापा बुआ जे बस लाल खान खे वक़्त करायो। हाँ सोनू, जेकॾहिं लाल खान वापसि न थियो त मामलो वधी वेंदो। जंहिंखे लाल खान वारा धोखे सां खणी विया आहिनि उनजो त को ॾोह ई कान्हे। नवाब खान किथे आयो सुबुह? लाल खान जीअरो आहे या उनखे मारे पोइ मोटियो आहीं? लाल खान किथे आहे? लाल खान इहा त तोखे ख़बर हूंदी न, तोखां थी पुछां। मूंखे कहिड़ी ख़बर आहे? मां त दोस्त सां मिलण वियो हुउसि। कूड़ न ॻाल्हाए नवाब खान, मूंखे सॼी ख़बर पइजी चुकी आहे त तूं लाल खान खे शहर खणी आयो आहीं। हा खणाए आयो आहियां। जीअं खणाए आयो आहीं ईअं वापसि हुनखे ॻोठ पहुचाए। न, लाल खान वापसि न मिलो। छा थो चाहीं तूं? जाइलनि सां जहिड़े जो मतिलबु सम्झी थो? इन खां अॻु जो जाइलनि जा हथ मुंहुं ऐं सोनू जी गीचे ताईं पहुचनि, लाल खान खे वापसि कर। बाबा सिंह तव्हां पढ़ियल लिखियल ऐं अकुल वारा इंसान आहियो, छो था पंहिंजो पाण खे उन्हनि जी सिफ़ में बीहारियो? ॿियो जेको कुझु चवंदव मञींदुसि, पर लाल खान खे वापसि हरगिज़ न कंदुसि। त पोइ मां ॻोठ थी वञा, न आहे मूंखे हिन घर में रहणो। इन घर जी दीवार मां मूंखे जहालत जी बदबू थी अचे। पूरा 3 कलाक गुज़री चुका है, पर अदा हिनमल ताणी आज़ाद ना थियो। मां उन्हनि खे शाम ताईं जो टाइम ॾिनो आहे, अञा सिज लहण में कुझु कलाक आहिनि। बहादुर हींअर न आसरा ॾेई मुंहिंजो मुड़ुसु माराईंदी। तूं कुझु कर, हिन मां को खड़ तेर न निकिरंदो। वरी तूं माठ करे वे। माठ कयां? कीअं माठ कयां? मां बेवा थी वियमि त पोइ? सम्झां थी, सभु थी चङी तरह सम्झां। तूं दुश्मन थी असांजे पोयां लॻी आहीं। लाल खान जे मरण खां पोइ तूं सम्झी थी त मां पेके हली वेंदमि ऐं तूं अकेली हिन घर में ऐश कंदी आहे। वरी तूं नथी सम्झी सघी। अदा नवाब खान सुघड़ जो चवण कॾहिं नथो मोटाए सघे। तूं नाटक करे सिज लाईंदी आहे। तूं भले मुंहिंजो मुड़ुसु माराए, पर मां बि तोखे सिधी गोलियूं हणंदसि। सिबियाणी सिध छो थी करें? तूं ॿीहर सुघड़ खे फोन कर। मां शाम थियण खां अॻु में उन्हनि खे फोन न कंदसि। जेकॾहिं उन खां पोइ बि अदा लाल खान न आयो न त पोइ मां इन हथनि सां अदा खे वञी पाण गोली हणंदसि। हाय हाय बहादुर, मुंहुं ॾिसे न मुआंडीअ जो, हीअ वञी नवाब खान खे गोलियूं हणंदी। तो जहिड़ी औरत कंहिंजो आंगूठो बि चिबो कोन करे सघंदी। वरी अल्लाह जो वास्तो थई, अदा लाल खान खैर सां मोटी ईंदो। ये मोटंदो? हां ॿुधाए मूंखे, ये मोटंदो? समझाए समझाए मुझे तो मथे में सूर पइजी वियो आहे। जेकॾहिं तव्हां ॿिन्हिनि खे समझ में नथो अचे न त
तो पोइ मां छा कयां? अरे वञी वञी बंदूक खणी आ, सिज लहण महिल मां हिन रन खे मारे छॾींदुसि। अदा पोइ मोटे या न मोटे, साब त बराबर थींदो न। रहमान, जैसी ताईं शरीफ वारा गाड़ी कराए छन, तैसी ताईं तूं हिते महफ़ूज़ आहीं। महिरबानी शेर, तो मूं मथां वॾो एहसान करे छॾियो आहे। हैं करे छा थो? हिन जा एहसान छो तो मञी? एहसान मञण आदि त मां साहब जा मञ, जे तोखे हिते पनाह ॾिनी आ, या असां बबर शेरनि जा मञ, असांजे घरि त सॼो कमु थियो आ। तव्हांजा त थोरा आहिनि, बाक़ी मासी साहबा जा थोरा छो मञी? इन करे जे मां साहब असां जहिड़ा बबर शेर पुट न ॼणिया त पोइ रहमान खे केरु ॻोल्हे अचे आ? बराबर, पर या मासी साहबा नज़र कान थी अचे, सॾु करीस त थोरो मञूंसि। यो अम्मा ॿाहिरि बोड़ हरण वई आ। छॾ हिन ॻाल्हियुनि खे, तूं मूंखे 200-300 रुपया ॾे ऐं चांहि पाणी लाइ पंहिंजे खीसे में रखां। ईअं सम्झ अम्मा साहब जा थोरा लही विया, बाक़ी अम्मा पंहिंजी मर्ज़ीअ सां ईंदी। ठीकु आहे, 1,000 तव्हांजो इनाम आहे, वञो वञी ज़ेबुल खां वठो। अथव नूं, अच ईद थी वई। ईद त थी वई, पर ईअं हल ते छा? ईअं हल शेर न वांगुरु, बबर शेर वांगुरु हल। राणा, लाल खान त उठनि खे जोराबा पाराईंदो आहे, तूं हिनखे छा थो पाराई? हिनखे कफन बि त 2 माण्हुनि जी माप जो पाराइणो पवंदो। राणा, हिनखे ओसि ताईं ज़िंदा रखिणो आहे जेसि ताईं रहमान घर नथो पहुचे। लाल खान जंहिं उठ खे जोराबा पाराईंदो आहे न, उहो ज़िंदा नाहे रहंदो। बस बस लाल खान। मुबारक हुजे नवाब खान, रहमान खे आज़ाद कराए। रहमान सां ॻाल्हाए। बाबा साईं मां आज़ाद आहियां, हुकुम कयो। हाज़िर बाबा साईं, बस गाड़ी अचे त मां निकिरी थो। छोरी वारनि में मेहंदी त विझ, ॿाहिरि वतन खां शादी जी तयारियूं कंदा, ए सावरनि जुंडा खणी वेंदी आहे, जंहिंमें असल चोटी ई नथी पए। छोरा, ये इशारा मूंखे था ॾियो, ये इशारा वञी माणे खे ॾियो। चईस तूं, चईस तूं। हाँ हाँ, कयो छा था? खणा छा पाथर? छोरा, कयो छा था? हाँ अञा पाथर सां पूछ। हाँ छा है? पाथर भली खण, पर 500 रुपया ॾे, 500। हाँ छो माणे जो मेहराबड़ खातो खुलियला छा जो पैसा ॾियाव? अम्मा नाहे चयो। तुझे मुड़ुस चयो आहे बबर शेर, तो 1000 रुपया वठ। ठयो हाणे ठयो, ये गुजारतन वारियूं ॻाल्हियूं मूं सां न कयो। 5 पाथर बूथा वारा हणी रवानो करे छॾींदी माव। 500 रुपया माना 1000, वो सा यतीम ॿारनि जा पैसा टिकल सां न पोबा। असां ग़रीबनि जा पैसा खाईंदी न त 50 मो थींदई। छोरा, माणे जे चवण ते मूंखे पिटूं पारां था जो। हाँ इहो त अॼु तव्हांजो मां खातो थी कञा। हेॾिया चोरी मूं महिल हेॾिया तूं हिन खमड़ो खे ॾिस त मां हिन मनड़ो जो कोठ थी कुटियां। मारणो थई त तूं खमो खे मार, मूंखे मूं महिल मारे। छो मां हिन चरड़े खे छो मारियां? मां सबरी ज़ाइफ़ आहियां, मता धक्को हणांसि त मरी पवे। अरे हे मूंखां वधीक मुड़ुस माण्हू थई, ॿई गॾिजी कुटियोसि न त बि कोन मुड़ो थो। ही एॾो मुड़ुस माण्हू थी सघे थो? तूं हिन खे मार न, हीअ भली मूंखे मारे, मूंखे बि तजुर्बो थिए त हिन जो हथ केतिरो गरो आहे। हाणे सम्झी वियमि, माणे सुधो वार तो धोई वियो। मूं महिल हिननि खे पैसनि जी न पर पादरनि जी ज़रूरत आहे, पादरनि जी। हलिया छोरी मूं महिल सही
तेरी पे ऐसा कि दिल सा मारो असा में जे धनार गाने दिल सा कुटाई ना मर जाऊंगा अरे तू बाहर ले तेरी सब अरे अरे मारे साहब के मुझे सलाम नहीं दे निपटा छोरा निभागा चंद्रा हाँ हाँ बुद्धम कौन कंदा साइंदा जे लाइ फोन तू वही सुगण ही न उदय गोरी थी वयो अदा लाल खान आजाद सिजलाण खां पहिरीं तुंहिंजे चवण सां आज़ाद थी वियो इहा सुघड़ खाली दिलासा थी ॾेई मुर्की मुने न ॾिस असांखे दिल जाए तॾहिं थींदी जॾहिं लाल खान ख़ैर ख़ैरियत सां घर वापस थींदो सवाल ही पैदा नथो थिए त सौट दामा सही सलामत हथ कढे ॿ धक लॻनसि त ख़ैर आहे हट छुटी वेंदा सिर सलामत हुजेसि त असां करोड़ कमाया एतिरी दिल थी दलाल खान सां हाँ तो फाटी दलाल खान जे लाइ छो न हाँ फाटंदो मुंहिंजो निकाह ॿधो मुड़ुस आहे तो वांगुरु न भॼी अची हिते वेठी आहियां दलाल खान हिते पहुचे त पोइ मां तोखां पुछां थी त केरु भॼी आयो आहे तू छा पुछंदी आहे भाॼई खां मूंखां पुछ मूंखां मां त ॿुधायां तो वांगुरु पंहिंजनि जो पटको लाइ हिते भाॼई कोन वेठी आहे पढ़ण जी आई आहे इज़त सां पढ़ण जी माना तू गोरी मूंखां वधीक इज़त वारी आहे वधीक इज़त वारी छा जेके पंहिंजनि जूं पगूं लाइ ॿियनि खे बदिराइनि उहे इज़त वारियूं न हूंदियूं आहिनि तू बि बहादुर खे तुरा बदिराईंदी असां ॾिसंदासीं जाबिर खान जन सालो शर बिन जे सर मथा बंदूक रखी त इन्हनि खे ख़बर पइजी सिर केॾो मिठो आहे ॿुधाए छॾियमि त रमान किथे आहे तू ॿुधाए रे तू किथे वए निंड पए हां बकवास बंद कर शेर वारनि जेको कुछ कयो आहे उन जो ॾहूणो हिसाब ॾियणो पवंदुमि जाबिर खान सां इहो जहिड़ो शेर वारनि नाहे कयो मूंसां नवाब खान फिरियो आहे शेर वारनि जे कुल्हे ते बंदूक रखी इहो फायर नवाब खान कयो आहे